कामेड़ छा त गीत चई खंगोर घटा जो घेरो आ सच बच वा खंगोर घटा ही आ जेका नसीराबाद जे साथ में हिते ठाही आ उन्हनि खे जस हुजे ऐं वॾा करारा जो कामरेड पहिरियों दफ़ो धारा खे किरदार में बि ॾिठोसीं ऐं सच में बि ॾिठोसीं। वाह वाह भैया दिलि जी ॻाल्हि माफ़ कजो ऐं पंहिंजे मौज़ूअ ते थो चवां साथियो असां ही जेको जागीरदारी निज़ाम जेको आहे उहो हिकु पूरी सॼी ज़िंदगी जेका सियासी इक़्तिसादी सक़ाफ़ती समाजी सभिनी पहलुअनि में आहे। अॼु जो जेको जागीरदारी आहे उनखे सम्झण खां पहिरीं हिकु मुंहिंजे वारो सुवालु आयो तव्हांजे वारो रखां थो। असां वेठा हुआसीं धरणे में काज़ी अहमद नावली मोहम्मद में धरणे खे अची 38 कलाक पूरा थिया ऐं मूंखे इहो वीचार विसविसो 15 कलाकनि खां हो त हेॾी रियासत हेॾो रोड ही सॼो कारोबार हिन ते आहे पोइ बि अञा को पुलिस वारो कोन आयो आहे को अहिड़ो आयो ई कोन्हे जेको असां सां ॻाल्हियूं करे छा त सोच में पियो अचां त जेतोणीक उहे जेके एहतिजाज में गॾु असां सां वेठा आहिनि उन्हनि वटि हाई कोर्ट जो इहो फ़ैसिलो आहे त बाबा ज़मीन तव्हांजी आहे उनजे बावजूद बि 45 ॾींहंनि ताईं हिकिड़ा माण्हू कब्ज़ो कयो वेठा आहिनि ऐं कब्ज़े जे लाइ जॾहिं असां एहतिजाज में बि वेठा आहियूं पोइ बि 38 कलाक वेंदे 40 कलाक पूरा थिया पर हिननि खे कुझु बि कोन थियो। हुनखे एॾी ढर एॾी हुनखे मगी या ढर ऐं हिन में रियासत जो जेको किरदारु प्रैक्टिकली अमली तौर उहो ॾाढो माना ख़ेज़ आहे। ऐं उहे असां उते वरी नारा हया नारा हणंदे हणंदे दोस्त जज़्बाती थी विया उहे नारा आहियूं ज़रदारनि ते ज़रदारीअ जे ख़िलाफ़ त नारा बि सिर्फ़ु ज़ात ते वञी लॻा त इहो ज़ात उन ज़ात ते नारा रियासत जो किरदारु ऐं उहो जेको अॼु जेको कब्ज़ो कयो वेठो आहे उन जो किरदारु इहो असांखे सम्झाइनि था त कीअं ही अॼु जी जेका जागीरदारी बाक़ियात आहे उहा कीअं अमली तौर ते असांजे साम्हूं आहे कीअं असीं भोॻियूं पिया। उहा बाक़ियात खे सम्झण खां पहिरीं अॻिते वधण खां पहिरीं आउं अर्ज़ु कंदुसि त हर को ज़रई मैशत जो कमु असां वटि घणे वक़्तु केतिरे वक़्तु माना क़बल मसीह खां ई आहे केतिरे वक़्त खां हूंदो पर जेको असां सम्झियो आहे तारीख़दार उन्हनि खे सम्झियो आहे जॾहिं खां तो आका ग़ुलामी जो दौर जागीरदार ऐं हारीअ जो दौर पर जेका असां जी शइ ताईं पहुता आहियूं सम्झ में उहो आहे ही जागीरदारीअ वारो जेको दौर आहे उन जागीरदारी जंहिंखे असीं रिवायती जागीरदारी आऊं चवां पहिरीं उन ते त उहा रिवायती जागीरदारी हिते सरमाएदारीअ खां अॻु में कीअं हुई उन जा मुख्य पासा इहे हा त हारी खां ॾन खिराज उन वरितो वेंदो हो ऐं उन ते इहा सॼी रियासत उहा बादशाहत क़ाइमु हुई। ओ ॾन ओ खिराज हारियुनि जी उहा ज़रई मैशत में उन्हनि जी ॻोठ जी जेका हक़ीक़त आहे उन ॻोठ में आहे त हिकिड़ा ॻोठ ज़मींदारी हा हिकिड़ा ॻोठ हारियुनि जा हा हिकिड़ा ॻोठ बिल्कुलु ओहे जंहिंमें ख़ुदि कफ़ील हारी आहे थोरा ज़मींदारनि खां ख़ुदि कफ़ील आहे ख़ुशि आहे। उन्हनि ॻोठनि जी जेका नफ़्सियात चइजे उन ॻोठ जो मूड चइजे उन ॻोठ जी तबियत चइजे उहा सॼी
जी सॼी घणो तण उन ॻोठ जो जेको ज़मींदार आहे उन ते घणो असरु पियो करे, उन जो घणो असरु पियो पए। इहो ई सबबु आहे त अॻु जेके बि लड़ायूं थियूं आहिनि, जेके मतिलबु त हिते असां अॻु में साथन असांखे सम्झायो त औरंगज़ेब जे दौर में उन खां अॻु में जेके बि लड़ायूं थियूं आहिनि उन्हनि जी अॻुवाणी उन ॻोठ जे अॻुवाण कई आहे। ऐं वाक़ई बि उहे अॻुवाण वॾो किरदारु अदा कयो। उन दौर जी जेका तबक़ाती जुदोजहद, तबक़ाती तहरीक आहे, उहा असांखे इन शिकिल में ॾिसण में थी अचे। उहा उन में ज़रूरु उन में मज़हबी मामिलो हूंदो, मज़हब बि आहे उन तहरीक में शामिल। उन तहरीक में ॻोठ जी पंचायत जो, ॻोठ जो कल्चर बि शामिल आहे, उन में हारीअ जो सुवाल बि शामिल आहे, ऐं उन में उन ॻोठ जे वॾे अॻुवाण जो पंहिंजो तबक़ाती मफ़ाद या उन जी हक़ीक़त बि शामिल आहे। उन तहरीकनि खे असां उन कुल में सम्झी सघूं था, उन कुल हक़ीक़तनि में सम्झी सघूं था जेके उन समाज में जीअनि पियूं। ईअं ते असां ॾिसूं था त पार्कर वारी लड़ाई हुजे, हुर तहरीक हुजे, सूफ़ी शाह इनायत जी तहरीक हुजे, त इन्हनि तहरीकुनि मां असांखे सबक़ु थो मिले। इन तहरीकुनि मां अञा असांखे अॻिते इनखे खोटणो आहे, इनखे सम्झणो आहे त कीअं जदीद दौर खां अॻु में हिते बग़ावत उसिरी पई। ऐं उहे सभु बग़ावत में ज़रूरु उन्हनि जो रूप ॿियो हूंदो, उन जी सूरत इज़हार उन्हनि जो मज़हब तौर ते हूंदो जीअं दारा शकूर, पर उन जी हक़ीक़त इहा आहे त हू रोशन ख़्यालु, हू पौरियतनि जो, हू उन नज़रे ॾांहुं न पियो वञणु चाहे जेको नज़रियो ग़रीबनि जो इस्तिसार थो करे। ईअं ई असां माज़ीअ में असां ॾिसंदासीं सूफ़ी शाह इनायत आहे या हुर तहरीक आहे, हुर तहरीक जे अंदरि असां ॾिसूं, या असां ॾिसूं था त मीरनि जी जेका आख़िरी लड़ाई थिए थी उन में जेको असां ॾिसूं था त जेके हारी आहिनि, मज़दूरनि, पौरत, उन्हनि जो किरदारु ऐं उन जे अॻुवाणनि जो जेको किरदारु आहे, बादशाहनि जो किरदारु आहे। त ईअं हारी तहरीक, हीअ तबक़ाती जुदोजहद, हीअ मज़ाहमत मुख़्तलिफ़ सूरतनि में कीअं कहिड़े अंदाज़ में, कॾहिं मज़हब जे अंदाज़ में, कॾहिं ॿिए नाले में रहंदी आई आहे। ऐं इहा तहरीक ई आहे जीअं हिते वॾनि मज़हबनि खे जनमु ॾिनो, गौतम बुद्ध खे जनमु ॾिनो। गौतम बुद्ध जे पुठियां बि इहो ई तज़ाद। ऐं हिंदुस्तान जी सॼी तारीख़ जेका आहे उहा सॼी तारीख़ इन में असां ॾिसूं था त हिकु मथी ज़ात वारा ऐं हेठी ज़ात वारनि जे वेड़ जी तारीख़ आहे। ऐं उन वेड़ में ई असांजा नज़रिया, असांजी तहरीक, असांजी रियासत उसिरी आहे, वधी आहे, पाण खे संभालियो अथसि। अंग्रेज़नि खां अॻु में हिते हिकिड़ी ॻाल्हि अर्ज़ु इहो करे वञा त जेको पैदावारी निज़ाम आहे उहो ज़रूरी न आहे हर जाइ ते, हर समाज में हिकु जहिड़ो पोश इख़्तियार करे, हिकु जहिड़ी सूरत इख़्तियार करे। उन जो इज़हार समाजी, सियासी, सक़ाफ़ती, नफ़्सियाती तौर ते ॿियो बि थी सघे थो। असां वटि जेको ही जदीद दौर जे अंदरि जेको हारी हो, पौरियत हो, उहो जदीद दौर जे अंदरि उन जागीरदार जे अञा जदीद दौर जे पहिरें ॾाके में अञा उहो ई हो, अञा उन ज़ुल्म ऐं उन ॾाढ में उन जो इहो पहिरियों जेको उन ॾाढ जो, उन निज़ाम जो जेको असूल आहे, मुख्य ॻाल्हि आहे, उहा इहा आहे त उन वक़्त जो हारी पैदावारी औज़ारनि सां ॻंढियल हो। जे हारी ॾांटो छॾे, ज़मीन छॾे त ज़मीन थिए ई न, छो त ज़मीन उन वक़्त में उन ज़मीन जो एतिरो क़दुरु न हो जेतिरो हारीअ जो क़दुरु हो। छाकाणि त ज़मीन अञा खाते में कान आई, निजी मिल्कियत जे सूरत में कान आई, तंहिंजे करे हारीअ जी वॾी अहमियत आहे। ऐं हारी उन पैदावारी औज़ारनि सां ॻंढियल, ऐं हारीअ सां जेको पौरियत हो उन ते हिकिड़े जीअं अर्ज़ु करे वियसि त टिनि मुख़्तलिफ़ ॻोठनि जा क़िस्म जेके असां सम्झिया आहिनि, त उन्हनि
में हर एक जी के उन्हनि खां ॾन वरितो वेंदो हो। पोइ हिकिड़ो ज़मींदार हिकिड़े ॻोठ में रियासत मुक़ररु थियलु हो। पोइ हिकिड़ा तहलकेदार हूंदा। तहलकेदार मतिलबु त हिकिड़े वॾे ज़मींदार वटि रियासत जे मथां वॾी ज़िमेवारी, बाबा ही ॿ टे ॻोठ ही इलाइक़ा तूं ॼाण त हू वरी पंहिंजो असिस्टेंट मुक़ररु करण तहलकेदार रखंदो हो ऐं उहो तहलकेदार वरी ॿियनि ॻोठनि में कमु कंदा। हुनजे पारां कॾहिं कॾहिं ईअं थी वेंदो त उहे तहलकेदार उन ॾन वारे वसूलीअ में, उन ख़राज वसूलीअ में, उन मैशत में एॾा सगारा थी वेंदा जो ख़ुदि पंहिंजे मक़ामी मालिक ज़मींदार जे ख़िलाफ़ु बग़ावत करे छॾींदा। ऐं पोइ वॾी वॾी सरकार खां, यानी मिसाल मुग़ल सल्तनत खां उहो पंहिंजी सनद वठींदा, इजाज़तनामो वठींदा त बाबा ही हाणे असांखे त ईअं असां ॾिसूं था त ख़ुदि जेको उन वक़्त जे मक़ामी तौर ते ज़मींदार आहे, नंढो जागीरदार आहे, उन्हनि जी पाण में लड़ाई थी थिए। उन अपर क्लास जी पाण में लड़ाई थी थिए। उन जो वॾो मिसाल असांखे वरी अॻिते हली ॾिसूं था। जॾहिं हिते अंग्रेज़ अचे थो, अंग्रेज़ हिते अचण जे पहिरीं पहिरीं हू अची कारोबार थो करे, वापार थो करे। वापारी कोशिश में अॻिते वधंदे वधंदे उहो वापार कंदे वधंदे वधंदे उहो ॾिसे थो त असांखे उन वापार में अञा वधीक अॻिते वधण जी ज़रूरत आहे। हुनखे अञा असांखे सियासत जी ज़रूरत आहे, सियासी इदारनि खे पंहिंजो करण जी ज़रूरत आहे। त पोइ ईअं असां ॾिसूं था त सल्तनतनि खे कीअं ठाहे थो। उहे सल्तनत, उहे मामला, उहे हिकिड़ो तव्हां सभु सम्झो था त कीअं टथियूं तारीख़ में। जीअं मिसाल तौरु सिराजुल दौला, मीर जाफ़र अंग्रेज़नि जो साथारी थी पियो। छाजे लाइ थियो? छाजे लाइ त इहो को असूल कोन्हे, को इहो को कसम खयल कोन्हे को त बाबा माना असांखे माना हरू भरू हिकिड़ी जॻह ते बीहणो आहे। इहो जेके मथियां तबिका आहिनि, जेका उन्हनि जा मफ़ाद आहिनि, उन्हनि जो असूल इहो आहे त वधी ओॾां वञिणो आहे जिते असांजी भलाई आहे। ऐं भलाई उन्हनि वॾेरनि जी वॾेरपाईअ में आहे, वॾी ताक़त में आहे। तंहिंजे करे मीर जाफ़र उन्हनि बग़ावत कई ऐं इक़्तिदार थियो उन्हनि जे हथ में अची। ऐं अंग्रेज़ वॾा सियाणा, हू जेको वधीक तफ़सील में नथो अचां पंहिंजे अॼु जी सूरत हाल ते, पर पैदावारी जेको बेठगी सरमाएदारी आहे, उहा बेठगी सरमाएदारी ऐं यूरोप जे सरमाएदारी में इहो फ़र्क़ु आहे त यूरोप जी सरमाएदारी उनजी रियासत खे, सरमाएदार रियासत खे क़ौमुनि ठाहियो आहे, हेठां खां क़ौमुनि ठाहियो आहे। ऐं असांजी बेठगी सरमाएदारी जे अंदरि रियासत क़ौमुनि खे ठाहियो आहे। उबतो चकर आहे। ऐं बेठगी सरमाएदारियत जे अंदरि इहो लाज़मी कोन्हे को त को सरमाएदारी मथां खाको खणी आया, को तय थियल असूल खणी आ के हूंदा उन निज़ाम जा, पर इहे न, पर उन बेठगी हितां जी सरमाएदारियत खे हिते जी उन अंग्रेज़नि जी पूरी तारीख़ जे उन अमल में सम्झी सघिजे थो। ऐं अॼु जेका हीअ सूरत हिते इन रियासतनि जी थी आहे, क़ौमुनि जी थी आहे, असांखे सम्झण लाइ ओॾे ई वापसि मोटी वञिणो पवंदो त हिते बेठगी सरमाएदारी कीअं रही आहे। सो अर्ज़ु बि इहो कयो त सरमाएदारी ते अचण खां पोइ, सरमाएदारी अचण खां पोइ थियो ईअं जो हारी जेको अॼु में पंहिंजे औज़ार सां गंढियल हो, उहो औज़ार खां जुदा थी वियो, निजी मिल्कियत जो इदारो थियो। अंग्रेज़नि निजी मिल्कियत जो इदारो आंदो। ॿियो वॾो कमु इहो थियो जीअं उथल पुथल पैदा कई त कानून आहे। टियों वॾो कमु इहो थियो जो हुकूमती क़ाबिल हुकूमती निज़ाम आहे। इन्हनि टिनि इदारनि हिन समाज खे हयत, हिन समाज जी शिकिल मटाइण शुरू कई। अॻु जेको अंग्रेज़ रुगो ॾन ते वसूलियत ते गुज़रान कंदो, उते ई फुरी, उते ई माना खणी वियो। पोइ हितां जी इंडस्ट्री तबाह थी, उते सनअतकारी आई। पोइ हितां जी हिते सॼो सरमायो ही इंग्लैंड जेको असांजी शयूं हितां वेंदियूं ऐं असां ॾाढो ख़ुशहाल थियासीं। वरी ॿिए दौर में हिते इहो थियो, हितां जूं इंडस्ट्रियूं तबाह थी वियूं ऐं इंग्लैंड ख़ुशहाल थी वियो। ऐं इन में ही सॼो अंग्रेज़ जेको करे पियो, उन अंग्रेज़
सॼे सरमाएदारी निज़ाम जे अंदरि हितां जे रुगो मैशियत खे न, पर हुन हितां जे समाजी इदारनि खे बि पंहिंजो कयो। इहो लाज़मी न आहे सरमाएदारी तला त उहा हर उन पुराणी शइ खे ख़तमु करे, न, सरमाएदारी पंहिंजे कम आवारी हर शइ खे पंहिंजो कंदी। जीअं इंग्लैंड में ग्लोरियस इनकलाब आहे, बादशाह त पाण खे बचाए, जागीरदार हिकिड़े पासे इंग्लैंड में अंग्रेज़नि जे, जागीरदार हिकिड़े पासे, बादशाह ऐं उभरंदड़ विचूं तबिको ॿिए पासे, उभरंदड़ सरमाएदार तबिको ॿिए पासे, ॿई हिकु ॿिए। ऐं ईअं असीं ॾिसूं पिया त इहो सूरत अॼु बि हिन दौर में मौजूदु आहे, ईअं जापान में मौजूदु आहे, त इहे बादशाह तो अंग्रेज़नि जे सरमाएदारी दौर में अॼु बि मौजूदु आहे। त तीअं ई हिन समाज जी जेका हिन खेड़ी कई सरमाएदारी, उन पुराणनि इदारनि खे बचाए, उन्हनि मां कमु वरितो। हुननि खे सियासत जी ज़रूरत हुई, समाज खे पंहिंजे पाण सियासी सरमाए जी ज़रूरत हुई, समाजी सरमाए जी ज़रूरत हुई, पोइ उनखे पंहिंजो कयो। उन में जेको जागीरदार जा मैशियत ते असीं ॾिसूं था मटिजी थी वञे, हारी जो औज़ार हारी अलॻि थी थो वञे निजी मिल्कियत जे करे। अॻे जेको आहे सो मंडीअ लाइ पैदाश कान थींदी, हाणे मंडीअ जे मुताबिक़ पैदाश पई थिए। अॻे जेको हारी हो उहो पाबंद हारी हो, मतिलबु त उन खां हार पे जो कमु वठी सघो था, उन खां बेगर बि वठी सघो था, पर हाणे ईअं कोन्हे को। हारी हिकु जेको सूरत आहे जेका हाणे जुड़ी, हाणे हारी बेदख़ल थी वियो ज़मीन तां, हू हुनजी हाणे एतिरी अहमियत न रही जेतिरी ज़मीन जी रही। हाणे हारी वीचारो थी वियो, हाणे ज़मीनदार जी मर्ज़ी आहे जीअं वणेसि तीअं करे। त हिते ई जेका जदीद फ्यूडलिज़म आहे, जागीरदारी आहे, उहा सरमाएदारीअ जे कुख मां फुटी आहे, उन खे उन बिहारियो। मिसाल तौरु जेको मूं पहिरीं अर्ज़ु कयो, असांजो धरणो लॻो पियो आहे त रियासत उन ज़रदारनि में हथु नथी विझे, ऐं असां उन जे रद्द अमल में बि वरी ज़रदारनि जे ख़िलाफ़ पिया नारा हणूं। असां रियासत ते नारा हणूं, असां ॿियनि ते असीं ज़ात ते नारा छो था हणूं? ज़ात छा कयो आहे? ज़रदारी ॿिया भला हूंदा। आऊं ईअं बुड़ बुड़ कयां पियो, पर माण्हू मूंखां सभु ज़ोर आहे, सभु नारा हणनि पिया। हक़ीक़त छा आहे त मुंहिंजी बुड़ बुड़ पंहिंजी जॻह ते, पर इहा समाजी हक़ीक़त आहे त अॼु बि असां वटि जागीरदारी जे दौर जा जेके अहम इदारा हुआ उहे क़ाइमु आहिनि। हिकु ख़ानदान बिरादरी उहे अॼु बि क़ाइमु आहिनि, ज़ात बि क़ाइमु आहे, ऐं वींदे उहो जेको आर्यनि जो निज़ाम हो ज़ात पात वारो, उहो बि अञा ताईं क़ाइमु आहे। उहो पंहिंजो पंहिंजो इज़हार हर दौर में करे थो। मिसाल जे तौर ते शाह ज़ात वारा ॿिए कंहिंखे बि संग न ॾींदा, कीरिया ज़ात वारा ॿिए कंहिंखे संग न ॾींदा, ऐं संग ॾियण जे लाइ हू ज़ात खे अॻियां रखंदा, तबिके खे अॻियां रखंदा। इहे ॿ शयूं अहम आहिनि। इहो जागीरदारी समाज जे अंदरि हिननि इदारनि ओसर कई आहे, ऐं अॼु ॾींहं ताईं उहे असां वटि क़ाइमु आहिनि। ऐं असां अॼु इहो ॾिसूं था त उन वींदे हाणे अची पंहिंजी हिन मैशियत ते जेका अॼु जी सूरत हाल आहे, नसीम नगर खां चौक खां वियसि पे अलमदार चौक ते, त उते हिकिड़ो फास्ट फूड जो दुकानु हो। उन ते फास्ट फूड जे दुकान जो नालो अलाए छा हो, पर उते वॾा शेपर ठकिया, वॾा शेपर लॻा पिया नंढड़े होटल ते। त हक़ीक़त इहा त इहे शयूं ॾाढियूं नंढड़ियूं हूंदियूं आहिनि, पर इहे शयूं ॾाढी वॾी ॻाल्हि ॾांहुं वठी वेंदियूं आहिनि। त मूं ॾिठो त हीउ जेको इंफॉर्मल मज़दूर आहे या जेको दुकानु ठाहे वेठो आहे, मुछूं छो रखियूं अथसि? त माना ऐं वधीक उन ॻाल्हि खे तव्हां सम्झो, पर हिकिड़ो असां वटि उहो ॿई कल्चर, ॿई निज़ाम गॾु कीअं था जीअं। उन जो हिकिड़ो इहो मिसाल तव्हां उन जे नाले पटीअ मां पढ़ो, दुकान जे पटीअ मां, ऐं ॿियो उन जो मिसाल जेको आहे उहो तव्हां हिन धरणे में ॾिसो त ॿई निज़ाम कीअं था हलनि। पर इहो इनखे ॿई निज़ाम न चइजे, उहो निज़ाम त हिकिड़ो ई आहे सरमाएदारी, त पर उनखे कीअं बचाए थो अचे ऐं उनखे मां कीअं कमु थो वठे। उहो ई सबबु आहे त हिते जॾहिं पाकिस्तान ठहे थो, त पाकिस्तान ठहिण
मीं जेका हीअ असांखे रियासत मिली आहे, इन रियासत जे पुठियां बि वॾे में वॾो किरदारु इन तबक़ाती जहिड़े जो आहे। ऐं इहा उन वक़्त जी जीअं मूं ॾिठो आहे, मूंखां वधीक तव्हां सम्झो था, मूंखे दुरुस्त कजो, त उन वक़्त में जेका तबक़ाती जिदोजहद हुई ज़मींदारनि जागीरदारनि जे ख़िलाफ़ ज़मीनूं हारनि खे ॾियण जे लाइ, उहा वधीक उसरियल आहे। छाकाणि त ॿी महाभारी जंग खां पोइ जेके क़ौमूं उसरनि पियूं, बग़ावत पियूं कनि, इनकलाब पियूं आणनि, त उहे पंहिंजूं वॾियूं जागीरूं ख़तमु पियूं कनि। ऐं ईअं थियो सॼी दुनिया जे अंदरि, मैक्सिको में थियो, चीन में थियो, ॿियनि दुनिया जे अंदरि खोड़ सारनि मुल्कनि में थियो। उन्हनि ज़रई सुधारनि उन्हनि जूं क़िस्मतूं बदिलाए छॾियूं। पर हिते उहो 46 जे अंदरि कांग्रेस उनजो ऐलान थी करे, ऐं उन ई डप खां उहा कांग्रेस जे डप खां हितां जा जेके बि यूपी बिहार या हितां जा जागीरदार आहिनि, उहे सभु मुस्लिम लीग जे पासेदार थिया। ऐं मुस्लिम लीग उहा वाहिद जमायत हुई जंहिंजो जागीरदारनि जो तहफ़ुज़ हो। उनजो वॾो मिसाल पंजाब जी यूनियनिस्ट पार्टी, जेका जागीरदारनि जी पार्टी, उन सां जनाह जो पैक्ट, उनखे बचायो। त हीअ रियासत जेका आहे, उन जागीरदारी निज़ाम खे, उन बाक़ियात खे जेतिरो वस अथसि उनखे बचायो आहे। छाकाणि त छो बचायो अथसि? छो त हीअ रियासत जेका आहे, इन रियासत जो को हिकिड़ो प्रोग्राम न आहे। हद कंहिं हद ते असां बंगालियुनि जो प्रोग्राम, मिसाल तव्हांखे सम्झाइण में, त बंगालियुनि जो प्रोग्राम आज़ादी हाणे डेवलपमेंट आहे, इंडिया जो कुझु को प्रोग्राम आहे, चीन जो प्रोग्राम आहे, वियतनाम जो आहे, क्यूबा जो आहे, या उहे क़ौमूं जेके ॿी महाभारी जंग खां पोइ आज़ादु थियनि थियूं, उन्हनि जो को न को प्रोग्राम आहे। पर हिननि माण्हुनि जो को प्रोग्राम न आहे। हिननि जी पूरी जेका ताक़त आहे, उहा ॿाहिरीं ताक़तनि जे वस में आहे, जंहिंजे करे कॾहिं ही रोशन ख़्याल था थियनि, कॾहिं मज़हबी था थियनि, कॾहिं कीअं। हाणे इन ई सूरत हाल जे अंदरि हिन रियासत खे जेको वॾे में वॾो, हिन हुकुमरान तबिके खे, सरमाएदारनि खे जेको वॾे में वॾो टेको आहे, उहो जेको टेको आहे उहो हिननि जागीरदारनि जो आहे, ज़मींदारनि जो आहे। उनजो वॾो मिसाल इहो आहे त अॼु जी जेका सिंध असेंबली आहे, उन जे अंदरि 2013 में सिंध टेनेंसी एक्ट में तरमीमूं कयूं वयूं आहिनि। उहे तरमीमूं करे सिंध जो जेको पुराणो हार्प जो कानून आहे पंजारो, उन खे बि सफ़ा ख़तमु करे विया। त उनजो वाज़े मिसाल आहे। ऐं अॼु बि सिंध जे अंदरि वॾियूं जागीरूं मौजूदु आहिनि। जेके ज़रई सुधारा थिया, उहे वॾेरनि जे बंगलनि में DC वेही कया, पोइ उन ग़रीबनि खां ज़मीनूं फुरी वयूं। पर हारी कल्ह कीअं हो, कामेड़ हैदराबाद जतोयारी जिदोजहद कल्ह कीअं हुई, ऐं अॼु कीअं आहे, इहो वॾो मुंहिंजे ऐं अमां लाइ सुवालु आहे। अॼु असां कीअं कमु कयूं? असां चंबड़े में वेठा आहियूं, कामेड़ अली मोहम्मद जो प्रोग्राम पिया कयूं। कामेड़ हिकिड़े वकार जेका नारो हणियो, हारी आया हारी ॾे, भॼ वॾेरा फाड़ी ॾे, त मूं थोरो थिए त मूंसां गॾु वॾेरो बि वेठो। हाणे अजीब फिनामिना आहे त उहो वॾेरो जेको आहे न, उहो माण्हू हुनखे वॾेरो बाजनि, हुन वटि 50-60 एकड़ ज़मीन हुई, जंहिंमां 30 एकड़ में त पाणी कोन थो पहुचेसि, बाक़ी उहो उन जे करे असां सां गॾियो पाणीअ जे करे, पर माण्हू हुनखे वॾेरो था सम्झनि। त मूं सम्झो त अॼु जेको आहे न, असां तारीख़ खे, समाज खे मैकेनिकी अंदाज़ सां कटे तबका ठाहे पोइ ॾिसंदासीं, या ॿी का हक़ीक़त पैदा थी आहे, उहे ॾिसूं। सो हक़ीक़त इहा आहे त हींअर असां हारी सुवाल खे इन में ॾिसूं त अॼु जो हारी अॻे ॻोठ में अक्सरियत में हो, 80% 70%, पर हींअर हारी 20% हारी हींअर ॻोठ में शहरनि में 20%, बाक़ी जेका मैशत आहे उहा बेज़ाब्ती मैशत आहे। ऐं ईअं असां ॾिसूं था त हीअ सॼी बेज़ाब्ती मैशत आहे, ऐं ख़ुदि एग्रीकल्चर बि बेज़ाब्ती, गैर रस्मी इनफॉर्मल मैशत आहे। ऐं इन जे अंदरि जेको असां वटि हींअर हारीअ जे लाइ जेको कमु बीहे थो, त उहो असांखे इहो जेका असां पुछड़ी जे आबादकारनि जे लाइ, ॿियनि मसइलनि लाइ जेको गॾिजूं था, त असांखे उन्हनि नंढा जेके मुतासिर आबादकार आहिनि, उन्हनि खे गॾु खणणो पवंदो, दुकानदारनि खे गॾु खणणो पवंदो, गैस वारे जो मसइलो कहिड़ो आहे, केले जे मज़दूर जो मसइलो कहिड़ो आहे, हजाम जेको वार थो ठाहे उन जो मसइलो कहिड़ो आहे। त इन्हनि मसइलनि खे असांखे जदीद अंदाज़ में ॾिसणो पवंदो ऐं उन्हनि खे खणी अॻियां हलणो पवंदो। ऐं उन में असांखे ज़रूरु इहो थींदो त असां ईअं करण सां हिकिड़ो वॾो फ़र्क़ु पैदा थींदो त हैदराबाद जतोयारो दौरु ऐं असांजो दौरु ॿियो, उहो इनकलाबनि जो दौरु। अॼु असां हिकिड़ी वॾी रुजती ऐं रद इनकलाबी दौर खां पोइ
पैदा पिया थियूं ऐं उन दौर जा जेके तंज़ीमूं हुयूं तहरीकनि जूं पैदावार हुयूं ऐं असां जेके अॼु आहियूं उहे तहरीकनि जी पैदावार ते न आहियूं। असां यूनिवर्सिटियुनि में पढ़िया आहियूं, वधीक नौजवान मुतहरिक आहिनि, त असांखे उन अंदाज़ में सम्झणो पवंदो। पर्ची अची वई आहे, ॻाल्हियूं त माना सूरनि जूं घणियूं आहिनि। बहरहाल सुवाल जवाब मेहरबानी कॉमरेड पे मैशत खे ईअं सम्झो त हीअ रियासत ई बेज़ाब्ती आहे, इंफॉर्मल, ऐं हुन असांजी जेका ज़रई मैशत आहे उहा बि इंफॉर्मल। हुन में थिए छा थो, जेके मुख्य किरदारु आहिनि उहो सेठ जो, ऐं सेठ जी जेका मार्केट आहे उहा मार्केट जे अंदरि सेठ आहे। ऐं जेके मल्टीनेशनल कंपनियूं दवाउनि जूं हुजनि, कलर भाण ॿिज जूं हुजनि, उहे वॾे में वॾो ॿाहिरियूं आहिनि किरदारु जेके पोरे जो ज़मींदार जो, नंढे ज़मींदार जो, घणो करे हारीअ जो इस्तिसार थी करे सॼो जेको पैदावार आहे उहे खयूं थी वञनि, ऐं हिननि खे पूरी छूट आहे कंहिंजे नाले में स्ट्रक्चरल एडजस्टमेंट जे नाले। ऐं इहो जेको न्यू लिबरलिज़म आहे, इन ई जो मामिलो आहे जंहिंजे करे हीअ रियासत हुनखे बचाए थी। ऐं इहो ई कारण आहे न्यू लिबरलिज़म जो, त मैशत खे जीअं विड़काईंदी आहे त पुराणे दौर जी पुराणी समाजी हैसियत खे, हक़ीक़त खे, जे निज़ाम ज़ात पात आहे, जागीरदारी आहे, बदरशाही आहे, उन खे टेक ॾियारी जा ज़रूरत आहे, त उहे टेक जे लाइ रखियो वेंदो आहे। ॿियो इहो अर्ज़ु आहे त क़ौम ज़ात खे असां क़ौम छॾायूं, असां इन जे करे जो असांजी अञा जेका क़ौम आहे उहा पंहिंजे क़ौम थियण जे मरहले, क़ौम थी छो न सघी आहे अञा पूरी तरह सां, उन में बि वॾो मामिलो उहो इहो आहे त पहिरीं जेको असांजो अंग्रेज़नि जे दौर खां पोइ जो मिडिल क्लास पैदा थियो, उहो मिडिल क्लास पंहिंजे हिकिड़े इनकलाबी तौर ते, जीअं क़ौम जी आज़ादी ॻाल्हि, उहो इनकलाबी दौर में। पर अॼु जो जेको असांजो मिडिल क्लास पैदा थियो आहे, ख़ासि तरह ते सिंध जे अंदरि जेको ॿारहड़ी जो क्लास आहे, उहो आहे जेको अयूब जे दौर में ज़रई सुधारा थिया या भुटे जे दौर में ज़रई सुधारा थिया, उन खां पोइ थोरो घणो जेका ज़मीन मिली या भुटे जा जेके नौकरशाहीअ में जेका सुधारा आया, उन खां पोइ थोरी जेका विधी मिली आहे, उन में इहो जेको नओं उभरंदड़ मिडिल क्लास आयो आहे, इहो जेको आहे सो बिल्कुलु तरह सां उन ते हाईजेक आहे, उहो इंजीनियर्ड आहे रियासत जे हथां, ऐं उन में जेको आहे सो उहा ओतिरी जेको आहे सो ताक़त न आहे। हिकिड़ो इहो मामिलो आहे। ॿियो इहो मामिलो आहे त ख़ुदि इनकलाबी सोच जेका आहे उहा तब्दील थी आहे, जे दुनिया जे अंदरि उन जल्दी सम्झी आहे, ऐं असां वटि इनकलाबी दौर जेको आहे नई सम्झ जो, उहो अञा असां पुराण मां निकिरी आहियां, आहिस्ते आहिस्ते नई बि मक़सदु आहे।